ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो आखिरी अध्याय मतलब त 31 अध्याय संपूर्ण कयो हो। अज पाण गुरु कृपा से श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो जायज़ो शुरू करे रहा आयूं। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब चौथों स्कंद। दक्ष प्रजापति जे यज्ञ में सतीअ जो तन त्याग करण ऐं हिमाचल जे घर पार्वती नाले सां जन्म वठण ऐं ॿियूं कथाऊं। प्यारा भक्तों, पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे पहिरें अध्याय में ॾिठो हो त मैत्री रकेश्वर विदुर जी के ॿुधाइनि था त हे विदुर जी, राजा मनु के 2 पुट ऐं 3 धीअरूं हुयूं। उन्हनि मां हिकिड़ी धीअ जी कहाणी मूं तोखे ॿुधाई, जंहिंजो नालो देवहूति हो, जंहिंजो विहांउ करदम रकेश्वर सां थियो ऐं उन्हनि जे घर भगवान कपिल देव मुनीअ जो अवतार वरितो। सभई चयो जय श्री कृष्णा। मैत्री रकेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, स्वायंभूमन जी ॿी धीअ जी शादी रच प्रजापतिअ सां थी। रच प्रजापतिअ खे उत्तर नाले हिकु पुटु पैदा थियो ऐं उत्तर के 3 पुट पैदा थिया। सभई चयो जय श्री कृष्णा। स्वायंभूमन जी 3 धीअ जी शादी दक्ष प्रजापति ब्रह्मा जी जे पुट सां थी। दक्ष प्रजापतिअ खे 60 छोकरियूं पैदा थियूं, जिन मां सती नाले छोकरीअ जी शादी श्री महादेव जीअ सां थी। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 2, जंहिंमें विदुर जी मैत्री रकेश्वर खां पुछनि था त हे महाराज, सती पंहिंजो तन पंहिंजे पीउ जे यज्ञ में छो त्याग कयो हो। मैत्री रकेश्वर ॿुधाइनि था त हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे, ब्रह्मा जी जे यज्ञ में सभु रकेश्वर मुनेश्वर देवताऊं वग़ैरह वेठा हुआ। उते महादेव पिणु वेठा हुआ। उन वक़्तु दक्ष प्रजापति उते आया, जिन खे ॾिसी सभु उथी बीठा ऐं उन्हनि जो इस्तक़बाल कयऊं। लेकिन श्री सदाशिव भगवान पंहिंजे ध्यान में एतिरा त मगन हुआ जो उन्हनि खे इन ॻाल्हि जी भनक ई न पई त दक्ष प्रजापति उन्हनि जो सहुरो उते आयो आहे ऐं श्री महादेव जी दक्ष प्रजापतिअ जो को बि इस्तक़बाल न कयो। तंहिं ते दक्ष प्रजापति क्रोधित थी महादेव जी खे श्राप ॾिनो त को बि देवता या माण्हू महादेव जी जो हिस्सो यज्ञ में न कढंदो। उन ॻाल्हि ते नंदी गुण सभिनी ब्राह्मणनि खे श्राप ॾियनि था, जंहिं ते उते वेठल भर्ग रकेश्वर महादेव जी जे सभिनी भक्तनि खे श्राप ॾियनि था। अहिड़ी तरह श्रापनि जूं ॻाल्हियूं ॿुधी उते जो सॼो माहौल बिगड़जी वञे थो। सभई चयो जय श्री कृष्णा। ऐं उहे सभु श्रापनि जूं वाणियूं ॿुधी उते वेठल सभु देवताऊं रकेश्वर ऐं ॿिया जेके बि माण्हू हुआ, उहे सभु उदास थी पंहिंजे पंहिंजे घर हलिया विया। दक्ष प्रजापति बि पंहिंजे घर रवाना थिया ऐं उन्हनि वीचार कयो त छो न मां पाण ई पहिरियां ई यज्ञ कयां ऐं महादेव जी जो हिस्सो न कढां। इहा ॻाल्हि वीचारे दक्ष प्रजापति हिकु महायज्ञ जो आयोजन कयो ऐं सभिनी देवताउनि रकेश्वरनि तपस्वियुनि ऐं ॿियनि खे न्योतो मोकिलियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 3, जंहिंमें मैत्री रकेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं माता सती आसमान में विमाननि खे वेंदो ॾिठो तॾहिं महादेव जी खां पुछियो त ही सभु देवताऊं रकेश्वर ऐं मुनेश्वर केॾां था वञनि। तंहिं ते गुरनि जवाबु ॾिनो त हे माता, ही सभु तुंहिंजे पिता जे यज्ञ में वञनि था। पोइ माता सती पुछे थी त पाण खे न्योतो दावत छो न मिली आहे। पोइ माता चवे थी त हे प्रभु, का ॻाल्हि न आहे,
थी सघे थो मुंहिंजे पिता खे जाम कमु हुअण सबबा पाण खे दावत ॾियणु विसरी वियो हूंदो, लेकिन हे प्राणनाथ, पाण खे उते वञी यज्ञ जो बाग थियणु घुरिजे। सभई चओ जय श्री कृष्णा। जॾहिं माता सती अहिड़ियूं ॻाल्हियूं करे थी तॾहिं स्वयं श्री महादेव जी उन्हनि खे सम्झाइनि था त अहिड़ी तरह ब्रह्मा जी जे यज्ञ में ही सॼो हाल थियो हो। उन करे दक्ष प्रजापति मूंखे नीचो ॾेखारण वास्ते पाण खे दावत न ॾिनी आहे ऐं यज्ञ में हू मुंहिंजो हिसो बि न कढंदो। उन लाइ तोखे उते वञणु न घुरिजे। लेकिन महादेव जी जे घणो सम्झाइण ते बि माता सती उन्हनि खे न थी मञे ऐं ज़िद करे वेही थी रहे। आख़िर महादेव जी उन्हनि खे वञण जी इजाज़त ॾियनि था ऐं पंहिंजा गुण पिणु उन्हनि सां गॾु मोकिलीनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 4 जंहिं में पाण ॾिठो हो त मैत्री रखेश्वर विदुर जी खे ॿुधाइनि था त जॾहिं शिवजीअ जे मना करण ते बि माता सती उन्हनि जी का बि न मञी ऐं पंहिंजे पिता जे यज्ञ में वेही, तॾहिं उते उन्हनि सां कंहिं बि न ॻाल्हायो। स्वयं उन्हनि जे पिता उन्हनि खे ईअं ॾिठो जहिड़ो त हू उन्हनि खे सुञाणे ई नथो। तॾहिं माता ॾाढो उदास थी वेई ऐं उते पंहिंजे मन में ख़्यालु कयईं त बसि जल्द अज़ जल्द ही यज्ञ संपूर्ण थिए त मां वञी पंहिंजे प्राणनाथ श्री महादेव जी सां मिलां। उते उन्हनि जी माता खां सवाइ ॿियो कंहिं बि माता सतीअ सां न ॻाल्हायो हो, न को उन्हनि जी भेणुनि, न को उन्हनि जे पिता, न को ई कंहिं देवी देवताउनि जी स्त्रियुनि उन्हनि सां ॻाल्हातो। उन ॻाल्हि ते हू ॾाढो रंज थी वेयूं, लेकिन सिर्फ़ु यज्ञ संपूर्ण थियण जी इच्छा पंहिंजे मन में रखी यज्ञ जो बाग थी वेही रहियूं। आख़िर जॾहिं यज्ञ में आहुति विझण जो समय आयो तॾहिं यज्ञ कंदड़ महादेव जी आहुति विझण लाइ दक्ष प्रजापतिअ खां पुछियो। तॾहिं दक्ष प्रजापति चयो त मूं महादेव जी खे श्राप ॾिनो हो त उन्हनि जो हिसो यज्ञ में केरु बि न कढंदो। उन करे मां यज्ञ में महादेव जी जो हिसो न ॾींदसि। इहा ॻाल्हि ॿुधी माता सतीअ खे जाम क्रोध अची वञे थो ऐं हू पंहिंजो पाण खे क़ाबू न करे सघनि थियूं। उन ते हू क्रोधित थी पंहिंजे पिता खे सम्झाइनि थियूं, लेकिन पिता नथा मञनि। पोइ आख़िर हू बेबस थी यज्ञ कुंड में पंहिंजो पाण खे विझी भस्म करे छॾीनि थियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 5 जॾहिं माता सती पंहिंजो पाण खे यज्ञ जे कुंड में विधो तॾहिं शिवजीअ जे गुणनि उन यज्ञ खे बिगाड़ण जो फ़ैसिलो कयो, लेकिन उन्हनि जे मन जी ॻाल्हि बर्ग रखेश्वर सम्झी विया ऐं उन्हनि पंहिंजे आहुतीअ सां हिकिड़ो पुरुष उन यज्ञ मां कढियो, जंहिंखे हुकुम ॾिनाई त शिवजीअ जे गुणनि खे धका ॾेई हितां खां ॿाहिरि कढी छॾ। ऐं उन पुरुष ठीकु अहिड़ी ई नमूने कयो। पोइ नारद मुनि वञी इहो सॼो अहिवाल श्री महादेव जी खे ॿुधाइनि था। श्री सदाशिव भॻवान जॾहिं ॿुधनि था त माता सती पंहिंजो पाण खे यज्ञ में त्याग करे छॾियो आहे, तॾहिं उहे क्रोधित थी पंहिंजूं जटाऊं खोले छॾीनि था, जिन मां बेरबदर नाले हिकिड़ो वॾो पुरुष पैदा थिए थो, जंहिं जे कुल्हे ते त्रिशूल रखियलु हो। भूतनि ऐं प्रीतनि जी फ़ौज उन सां गॾु हुई। तॾहिं महादेव जी चयो त हे बेरबदर, तूं यज्ञशाला में वञी दक्ष प्रजापति जो सर कटे उन यज्ञ कुंड में विझी छॾ ऐं उते वेठल सभिनी देवताउनि, रखेश्वरनि ऐं जेके बि माण्हू उते आहिनि उन्हनि सभिनी खे मार कुट करे उन सभा मां ॿाहिरि कढी छॾियो। बेरबदर ठीकु अहिड़े नमूने वियो ऐं वञी पहिरें ई झटके सां दक्ष प्रजापति जो सर कटे उन हवन कुंड में विझी छॾियो ऐं उते वेठल सभिनी माण्हुनि सां मार कुट कयऊं। दक्ष प्रजापति जी इहा हालत ॾिसी उते वेठल सभई माण्हू, रखेश्वर ऐं देवताऊं उथी भॻा ऐं दक्ष प्रजापतिअ खे वॾो महामूर्ख ऐं दुष्ट चवण लॻा, जो उन्हनि श्री महादेव जी सां दुश्मनी कई ऐं महादेव जी खे न सुञातो। प्यारा भक्तऊं, जॾहिं महादेव जी बेरबदर खे हितां खां मोकिलीनि था, पोइ हू पंहिंजे मन में माता सती जो तन त्याग करण वारी ॻाल्हि परमेश्वर जी इच्छा सम्झी उन्हनि सभिनी खे खिमिया कनि था, लेकिन बेरबदर वञी उन्हनि जे हुकुम जी पालना कनि था। ऐं पोइ जेके बि देवताऊं बेरबदर जे करे घायल थिया हुआ, उहे सभु अची ब्रह्मा जी खे दान ॾियनि था। सभई चयो जय श्री कृष्णा।
अध्याय 6 श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त जॾहिं बेर बदर ॿियनि सभिनी देवताउनि सां मार कुट कनि था ऐं बर्ग रखेश्वर जी ॾारी कटे छॾीनि था, तॾहिं हू सभु वञी ब्रह्मा जीअ खे दान ॾियनि था। ब्रह्मा जी चवनि था त बेर बदर बिल्कुलु ठीकु कयो जो अवां सभिनी खे सेकत ॾिनी, छो त तव्हां उन यज्ञ में वेठा हुआ जिते दक्ष प्रजापति महादेव जी जहिड़े महात्मा जो अपमान पे कयो, लेकिन तव्हां उन जे ख़िलाफ़ कुझु बि न ॻाल्हायो। तव्हांखे तव्हांजे कर्म जो फल ई मिलियो आहे। हाणे मां सिर्फ़ु एतिरो ई करे सघां थो जो तव्हां सभु मूं सां गॾिजी हलो त पाण सभली महादेव जी खां माफ़ी घुरां। पोइ सभु रखेश्वर मुनेश्वर देवताऊं वग़ैरह अची महादेव जी वटि पहुचनि था ऐं महादेव जी घणी स्तुति ऐं वंदना करे उन्हनि खां माफ़ी घुरनि था ऐं पोइ महादेव जी पिणु उन्हनि सभिनी खे माफ़ करे छॾीनि था। सभई चओ जय श्री कृष्ण। ब्रह्मा जी महादेव जी खे वेनती कनि था त हे प्रभु, तव्हां दक्ष प्रजापति खे वरी जीअरो करियो त हू पंहिंजो यज्ञ पूरो करे ऐं सभिनी देवताउनि ऐं रखेश्वरनि जेके घायल थिया आहिनि उन्हनि सभिनी खे ठीकु करे छॾियो जो हू वञी पंहिंजो पंहिंजो हिसो पाइनि ऐं तव्हां बि असां सां गॾिजी हलो ऐं यज्ञ में पोइ जेको शेष बचंदो उहो तव्हांजो हिसो थींदो। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 7 श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त ब्रह्मा जी इहा वेनती ऐं वंदना ॿुधी महादेव जी चवनि था त हे पिताजी, जेको तव्हांजो हुकुम हुजे सो मां करियां। पोइ महादेव जी वञनि था ऐं दक्ष प्रजापति खे उथारण जी कोशिशि कनि था, लेकिन जॾहिं ॾिसनि था त उन्हनि जो सर यज्ञ कुंड में भस्म थी वियो आहे त दक्ष प्रजापतिअ खे यज्ञ जे ॿकर जो सर ॾेई जीआरियो। पोइ दक्ष प्रजापति उते सभिनी जे साम्हूं श्री महादेव जी खां माफ़ी घुरी ऐं क्षमा याचना करे उन्हनि जे पेरनि ते किरी पिया। महादेव जी उन्हनि खे क्षमा दान ॾिनी। पोइ दक्ष प्रजापति पंहिंजो यज्ञ संपूर्ण कयो। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 8 श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, हाणे मां तोखे सतीअ जी कथा थो ॿुधायां त कीअं हू ॿियो जनम वठी माता पार्वती नाले सां थी ऐं महादेव जी सां उन्हनि जो विहांउ थियो। मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं माता सती पंहिंजो पाण खे हवन कुंड में विधो तंहिं वक़्तु पंहिंजे मन में इहा इच्छा कयईं त मुंहिंजो वरी जनम थिए त मां शिवजीअ सां विहांउ करे उन्हनि जी शेवा ऐं टेल में रहां ऐं उन्हनि खां हिकिड़ी साअत बि परे न विहां। जंहिं करे उन्हनि भस्म थियण खां पोइ हिमाचल जे घर में पार्वती नाले सां अची जनम वरितो। जॾहिं माता पार्वती वॾी थी तॾहिं हिमाचल उन्हनि खां पुछियो त तूं कंहिंसां शादी कंदीअ? माता पार्वती चयो त मां महादेव जी खां सवाइ ॿियो कंहिंखे बि नथी चाहियां, सो मुंहिंजो विहांउ त उन्हनि सां ई थींदो। अगरि तव्हां मना कंदाऊं त मां तप करणु हली वेंदसि ऐं वञी जोग बल सां पंहिंजो तन त्याग करे छॾींदसि, लेकिन ॿी कंहिंजी बि न थींदसि। माता पार्वती इहे वचन चई महादेव जी सां पणजण जी इच्छा पंहिंजे मन में रखी जंगल ॾांहुं तप करण जे इरादे सां हली वई। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, जॾहिं माता पार्वती जंगल में तप करण वास्ते वञनि थियूं तॾहिं नारद मुनि उन्हनि जी परीक्षा वठण लाइ अचनि था त ही शिव भॻवान जे लाइक़ु आहे या न। ऐं पोइ जॾहिं नारद मुनि ॾिसनि था त ही हर तरह सां भॻवान शिव सां विहांउ करण जे लाइक़ु आहे, तॾहिं हू शिवजीअ वटि वञी माता पार्वती जो मनोरथ पूरो करण लाइ चवनि था ऐं माता पार्वती जे बारे में ॿुधाइनि था। जॾहिं भॻवान सदाशिव खे ख़बर पए थी त माता पार्वती सती जो रूप आहे तॾहिं हू पाण हिमाचल जे घर वञी विहांउ करण जो न्योतो ॾियनि था। जंहिं बाद हिमाचल पाण ॾाढी ख़ुशीअ सां माता पार्वती जो विहांउ कराए उन्हनि खे खूब ॾाज ॾेई खेनि पंहिंजे घर मां रवानो कनि था। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 4 स्कंद जे 1 अध्याय खां वठी 8 अध्याय ताईं श्री सदाशिव ऐं माता पार्वती जी कथा आहे। अध्याय 9
ध्रुव भगत जो तप करण लाइ जंगल में वञणु। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, राजा स्वायंभूमन जी टिनी छोकिरियुनि जो हाल मूं तोखे ॿुधायो। हाणे उन जे पुटनि जो हाल तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। राजा स्वायंभूमन खे 2 पुट उतानपाद ऐं प्रियव्रत पैदा थिया हुआ। प्रियव्रत जी संतान जी कथा 5 स्कंद में ईंदी। बाक़ी उतानपाद जे पुटनि जी कथा कुझु हिन तरह आहे त स्वायंभूमन जे तन त्याग करण खां पोइ संदसि पुटु उतानपाद गादीअ ते वेठो, जंहिं जी शादी 2 स्त्रियुनि सां थी। उन्हनि मां हिकिड़ी स्त्रीअ मां उन्हनि खे ध्रुव नाले पुटु पैदा थियो। लेकिन राजा उतानपाद ध्रुव जी माता सां एतिरो प्यार न कंदा हुआ जेतिरो हू पंहिंजी ॿी ज़ाल सां कंदा हुआ। उन करे ध्रुव भगत खे पंहिंजे पिता मां एतिरो प्यार न मिली सघियो। हिकिड़े ॾींहुं ध्रुव खेॾंदो कुॾंदो पंहिंजे पिता वटि आयो ऐं ॾिठईं त उन जो भाउ उत्तम, जेको राजा उतानपाद जी ॿी ऐं नंढी राणीअ जो पुटु हुओ, सो राजा उतानपाद जे कच्छ में वेठो हुओ। ध्रुव भायो थिए त मां बि पंहिंजे पिता जी जंगा ते वियां, लेकिन उते वेठल पंहिंजी नंढी राणीअ खे ॾिसी राजा उतानपाद ध्रुव खे पंहिंजी जंगा ते वेहण न ॾिनो। तॾहिं उते वेठल नंढी राणी ध्रुव खे चई थी त तो वॾी राणीअ जे पेटां जनम वरितो आहे, उन करे तूं हिन देश जो राजा नथो थी सघे ऐं न की तोखे पंहिंजे पिता जो प्यार मिली सघे थो। जेकॾहिं तोखे इहो सभु खपे त वञी जंगल में पंहिंजे परमेश्वर जो ध्यानु कर ऐं उन्हनि खां वञी घुर त हू तोखे ॿिए जनम में मुंहिंजे पेटां पैदा करे, त ॿिए जनम में वञी तोखे इहो सभु सुख हासिल थींदो। सभई चओ जय श्री कृष्ण। ध्रुव पंहिंजी सौतेली माता जा इहे वचन ॿुधी रोवंदो रोवंदो पंहिंजी माता वटि अचे थो, जेका चएसि थी त तुंहिंजी नंढी माता बिल्कुलु ठीकु थी चवे। जो तूं परमेश्वर जो तप करी हा त उन जे पेटां जनम वठी हा ऐं सुख मारी हा। लेकिन हाणे बि तूं जेकॾहिं वञी परमेश्वर जो तप करी त तोखे परमेश्वर दर्शन ॾींदो ऐं तुंहिंजूं सभु मनोकामनाऊं पूरियूं थींदियूं। पंहिंजी माता जा इहे वचन ॿुधी ध्रुव पंहिंजे मन में इहो निश्चय करे छॾियो त हाणे मां जंगल में वञी तप कंदसि ऐं परमेश्वर खे पाए ही सभु राज काज जो सुख ऐं पंहिंजे पिता जो प्रेम हासिल कंदसि। ध्रुव इहो वीचार करे पंहिंजे घरां रवानो थी वियो। रस्ते में उन्हनि खे नारद मुनि गॾिजनि था, जेके पुछनि था त हे बालक, तव्हां केॾांहुं था वञो? तॾहिं ध्रुव जी चवनि था त मूंखे परमेश्वर जो तप करण वास्ते वञिणो आहे। तॾहिं नारद मुनि चवनि था त हे ध्रुव, मां तोखे तुंहिंजे घर वठी थो हलां ऐं तोखे जंहिं बि शइ जी घुर्ज हुजे सा सभु तोखे वठी थो ॾियां। लेकिन ध्रुव भगत पंहिंजे मन में वीचार कयो त अञा त सिर्फ़ु मूं वीचार कयो आहे त वञी परमेश्वर जो तप करियां ऐं थोरो घर खां ॿाहिरि निकितो ई न आहियां त देव ऋषि नारद जो दर्शन थियो अथमि। अॻियां वेंदसि त भॻवान ई ॼाणे अलाए छा छा मूंखे ॾिसण लाइ मिलंदो। इहो वीचार करे ध्रुव भगत नारद मुनि खां चयो त मूंखे को अहिड़ो रस्तो ॿुधायो जंहिं जे वसीले मां परमेश्वर खे प्राप्त करियां। सभई चओ जय श्री कृष्ण। नारद मुनि ध्रुव भगत में परमेश्वर खे पाइण जो इहो प्रेम ॾिसी उन्हनि खे ॿुधाइनि था त हू वञनि ऐं वञी मथुरापुरीअ में जमुना नदीअ जे किनारे ते, जिते श्री कृष्ण भॻवान त्रिलोकीनाथ 8 पैर मौजूदु आहिनि, उते कखनि जो आसन विछाए उत्तर ॾांहुं मों करे वेही परमेश्वर जो ही मंत्र जपीन। ओम नमो भगवते वासुदेवाय। पोइ ध्रुव भगत नारद मुनि खां आज्ञा वठी मथुरापुरीअ में वञी जमुना नदी जे किनारे ते कखनि जो आसन विछाए उत्तर ॾांहुं मों करे वेही रहिया ऐं भॻवान जो तप करण लॻा। ध्रुव भगत एतिरो त कठिन तप कयो जो हुननि तप में पंहिंजी साह खे रोके छॾियो, जंहिं जे करे चो तरफ़ हवा लॻण बंदि थी वई ऐं पृथ्वी मंडल में माण्हू ऐं जेके जीव हुआ से सभु हवा न हुअण करे तकलीफ़ में पइजी विया। तॾहिं ब्रह्मा जी, महादेव जी ऐं सभिनी देवताउनि वञी श्री विष्णु भॻवान खे चयो त तव्हां वञी हिन खे दर्शन ॾियो, न त सॼी पृथ्वीअ जो संतुलन ई बिगड़जी वेंदो। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 9। स्वयं वेंकट नाथ अची ध्रुव भगत खे दर्शन ॾियनि था।
ऐं उन्हनि खां पुछनि था त हे बालक तव्हांखे छा घुरिजे। तॾहिं ध्रुव भगत पंहिंजो पाण खे बालक ऐं अज्ञानी ॼाणी कुझु बि न चई सिर्फ़ु श्री श्याम सुंदर जी सुहिणी मूरत ॾांहुं निहारींदो रहियो। तॾहिं भॻवान पंहिंजो शंख उन्हनि खे छुयो, जंहिं मां ध्रुव भगत खे ज्ञान पैदा थियो। तॾहिं ध्रुव भगत चयो त हे पार ब्रह्म परमेश्वर, मूंखे तव्हांजे चरणनि जी भक्ति घुरिजे। तॾहिं भॻवान चवनि था त तो जेको वरदान घुरियो आहे सो ई तोखे मिलंदो, ऐं जेका अभिलाषा तो पंहिंजे मन में रखी ही तप कयो हो उहो बि तोखे मिलंदो। जॾहिं तूं वेंदे तॾहिं तोखे उते सभु आदर भाव सां विहारींदा ऐं तुंहिंजो पिता तोखे राज गद्दी ॾेई स्वयं जंगल में तप करण वास्ते हलियो वेंदो, ऐं तुंहिंजे भाउ उत्तम जी मृत्यु कुबेर देवता जे जच जे हथां थींदी, ऐं तुंहिंजी नंढड़ी माता जंहिंजे कठोर वचननि जे करे तूं घर खां ॿाहिरि निकिते, उहा पंहिंजे पुटु उत्तम जे मोह में जंगल में सड़ी मरी वेंदी। सभई चओ जय श्री कृष्ण। ध्रुव भगत वापसि पंहिंजी राजधानी ॾांहुं हलणु लॻो ऐं उते जॾहिं पहुतो तॾहिं उन जो वॾे आदर भाव ऐं सत्कार सां वेलकम थियो, स्वागत थियो। पोइ जॾहिं ध्रुव कुझु ॾींहं ताईं उते रहियो तॾहिं राजा उत्तानपाद उन खे राज गद्दीअ जे लाइक़ु सम्झी पाण जंगल में तप करण वास्ते हलियो वियो। पोइ राजा ध्रुव पंहिंजे भाउ उत्तम खे राज में कमकार ते लॻाए उन खे बि ख़ुशि कयो ऐं पंहिंजी नंढड़ी माता खे बि ख़ुशि रखंदो हो। हिकिड़े ॾींहुं उन जो भाउ उत्तम जंगल में शिकार करण वञे थो ऐं उते भुलिजी कुबेर देवता जे क्षेत्र में हलियो वञे थो। उते कुबेर देवता जा जच पुछनि था त अमी संसारी जीव हिते छो आया आहियो ऐं अची हिते छो गंद किचिरो करे रहिया आहियो। तॾहिं उत्तम पंहिंजे राज दौलत जे घमंड में भरिजी उन्हनि खे कुझु ग़लति वचन चई ॾिना, जंहिं ते उन्हनि मां हिकिड़े जच खणी उत्तम खे मारे विधो। पोइ जॾहिं इहा ॻाल्हि ध्रुव भगत खे ख़बर पई तॾहिं ध्रुव भगत क्रोधित थियो ऐं अची पंहिंजी सेना समेत जचनि सां लड़ाई करणु लॻो। ऐं जॾहिं उत्तम जी माता खे इन ॻाल्हि जो हाल ख़बर पियो तॾहिं उहा बि उन जे विरे में उन खे ॻोल्हण वास्ते जंगल ॾांहुं निकिरी वई ऐं रस्ते में सड़ण जे सबबा उन्हनि जी मृत्यु थी वई। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जो 10 अध्याय संपूर्ण थियो। श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त जॾहिं ध्रुव भगत ऐं देवताउनि जे विच में महासंग्राम थिए थो तॾहिं ब्रह्मा जी स्वायंभूमन ऐं नारद मुनि खे उन्हनि खे रोकण लाइ मोकिलीनि था, छो त ध्रुव परमेश्वर जो भगत हो ऐं कुबेर देवता हो, सो उहे ॿई मरी न थे सघिया ऐं उन्हनि जे युद्ध करण सां संसार खे हानि थिए थी। उन लाइ ब्रह्मा जी स्वायंभूमन ऐं नारद मुनि खे मोकिलियो त हू वञी युद्ध खे ख़तमु कराइनि। पोइ स्वायंभूमन ब्रह्मा जी जी आज्ञा सां अची ध्रुव खे सम्झाए थो ऐं ध्रुव युद्ध करणु बंदि करे छॾे थो। कुबेर देवता बि नारद जी जे सम्झाइण सां संतुष्ट थिए थो। पोइ स्वायंभूमन जे चवण ते कुबेर देवता ध्रुव भगत खां माफ़ी वठनि था, छो त ध्रुव जे भाउ उत्तम खे कुबेर देवता जे जच मारियो हो, मतिलब त नौकर जी ग़लतीअ जो फल मालिक खे बि मिलंदो आहे। उन करे कुबेर देवता खे माफ़ी वठणी पई। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 12। श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं भगत ध्रुव जो तन त्याग करण जो वक़्तु अची पहुतो तॾहिं श्री नारायण जी जे गुणनि हिकिड़ो विमान तमामु सुहिणो उते आणे ध्रुव जी खे चयो त श्री नारायण भॻवान तव्हांखे हिन विमान में वेही वेंकट ॾांहुं हलण लाइ चयो आहे। तॾहिं ध्रुव भगत पंहिंजे मन में वीचार कनि था त जंहिं माता जे कठोर वचन चवण सबबा मूंखे एतिरी वॾी पदवी हासिल थी आहे, सो उन माता खां सवाइ मां कीअं वेंकट जा सुख वञी माणियां। उहा माता त नरक में पंहिंजी करणी जो फल पई भोगे, सो मूंखे ईअं करणु वाजिब न आहे ऐं ना ई इहो को धर्म थींदो। उन लाइ ध्रुव भगत भगवान जे पारखननि खे वेनती कई त तव्हां मुंहिंजी ॿिन्ही माताउनि खे बि मूं सां गॾु वेंकट ॾांहुं वठी हलो। सभई चयो जय श्री कृष्ण। जंहिं ते पारखंड ॿुधाइनि था त हे ध्रुव भगत,
तुंहिंजूं माताऊं तोखां अॻु में ई वेंकट ॾांहुं पहुची वेंदियूं। हाणे फ़क़ति तव्हां बि हलो त तव्हांखे बि वेंकट में रसायूं। हरिओम शांति। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 12वां अध्याय संपूर्ण थियो। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जे जाइज़े जो पहिरियों भाग संपूर्ण कयो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तनि खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जे जाइज़े जे पहिरें भाग में श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जो 12 अध्याय संपूर्ण कया हुआ। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथें स्कंद जे 13 अध्याय जो जाइज़ो शुरू करे रहिया आहियूं। अध्याय 13। मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, भगत ध्रुव जे वंश में घणा ई राजा थिया ऐं केतिरनि ई पीढ़ियुनि खां पोइ उन्हनि जे वंश में हिकिड़ो अंग नाले राजा थियो, जंहिंखे को बि पुटु न हो। उन्हनि ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि खे चयो त को अहिड़ो उपाउ करियो जंहिं जे करे मूंखे पुटु थिए। तॾहिं रखेश्वरनि राजा खां यज्ञ कराए उन जो प्रसाद राजा खे ॾेई चयो त तूं वञी पंहिंजी राणी खे ई खारा त तोखे पुटु थींदो। राजा अंग वञी पंहिंजी सुनीता नाले स्त्रीअ खे उहो फल ॾिनो। तॾहिं उन स्त्री उहो फल खाधो, जंहिंजे गर्भ मां बीन नाले हिकिड़ो छोकिरो पैदा थियो, जेको तमामु अजीब हो, छो त उन्हनि जे वंश में मतिलबु त भगत ध्रुव जे वंश में को बि माण्हू अॼु ताईं अहिड़ो बदसूरत ऐं कारो पैदा न थियो हो। रखेश्वरनि जॾहिं उन छोकिरे जा गिरे ॾिठा, तॾहिं राजा खे चयाऊं त हे राजा, हिन छोकिरे खे जल्द अज़ जल्द मारे छॾियो, न त अॻियां हली ही वॾो संकट जे कारण थींदो। लेकिन राजा उन छोकिरे खे मारणु वाजिब न सम्झी उन खे पालणु लॻो। जीअं आहिस्ते आहिस्ते बीन वॾो थींदो वियो, तीअं हू अधर्म कंदो वियो ऐं पंहिंजी रईत खे नुक़सानु पहुचाईंदो रहंदो हो। राजा अंग जी ज़ाल बि अधर्मी हुई, जेका मृत्यु ऐं अधर्म जी धीउ हुई, ऐं उन जे करे बीन खे बि को सुठो संस्कार न मिली सघियो ऐं हू बि अधर्मी थींदो वियो। जॾहिं राजा अंग ॾिठो त आऊं अगरि जेकॾहिं हिननि अधर्मियुनि सां गॾु रहंदसि त मुंहिंजो बि नर्क ठही वेंदो, उन करे मूंखे नर्क खां बचण लाइ हितां खां हलियो वञणु घुरिजे ऐं वञी जंगल में परमेश्वर जो तप ऐं सुमरन करणु मुंहिंजे लाइ बहितरु आहे। इहा ॻाल्हि सोचे राजा हिकु ॾींहुं कंहिंखे बि ॿुधाइण खां सवाइ जंगल में हलियो वियो ऐं परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। अध्याय 14। श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त जॾहिं राजा अंग ॿुधाइण खां सवाइ जंगल में हलिया विया, तॾहिं उन्हनि जे मंत्रियुनि ऐं सिपह सालारनि उन्हनि खे जाम ॻोल्हण जी कोशिशि कई, लेकिन जॾहिं हू जाम ॻोल्हण जे बावजूद बि न मिलिया, तॾहिं उन्हनि लाचार थी सुनीता जे ज़ोर ते, मतिलबु त राजा अंग जी ज़ाल जे ज़ोर ते बीन खे राजा ठाहियो। छो त राजा अंग जे वञण खां पोइ उन देश में 7 ई दीपनि में चोरियूं ऐं ठगियूं वधी वियूं हुयूं, अधर्म जाम वधंदो वियो। उन करे हुननि लाचार थी बीन खे राजा बणायो।
राजा बीन पंहिंजे शुरूआती वक़्त में सभिनी चोरनि ऐं ठगनि खे मारे सॼे देश मां अधर्म जो नास करे छॾियो। लेकिन हिकु वक़्तु अहिड़ो बि आयो जॾहिं राजा पंहिंजी दौलत जे अहंकार में अंधो थी वियो ऐं इहो वीचार कयईं त माण्हू देवताउनि जे नाले ते यज्ञ दान जप तप वग़ैरह छो था कनि, छो त हिननि सभिनी खे पालण वारो मां आहियां त हुननि खे मुंहिंजो यज्ञ दान जप ऐं तप वग़ैरह करे मुंहिंजी पूजा करणु घुरिजे। इहा ॻाल्हि वीचारे राजा चई तरफ़ इहो ढिंढोरो घुमायो त हाणे हर को माण्हू मुंहिंजी पूजा कईंदो ऐं जेको बि परमेश्वर या देवताउनि पितरनि जी पूजा कंदो उन खे फांसीअ ते चाढ़ायो वेंदो। जॾहिं विशिष्ट मुनि बर्ग रखेश्वर ऐं ॿियनि सभिनी रखेश्वरनि राजा बीन जो अहिड़ो अधर्म ॾिठो तॾहिं पंहिंजे जप ऐं पूजा में विघन सम्झी सरस्वती नदीअ जे किनारे ते वेही इहो वीचार कयऊं त जंहिं देश जो राजा अधर्मी थींदो उन जी रहित बि अधर्मी थींदी ऐं संसार में अधर्म जो ई फैलाव थींदो। उन करे पाण खे हली राजा बीन खे सम्झाइणु घुरिजे, छो त उन खे राजा पाण ई ठाहियो आहे। इहा ॻाल्हि वीचारे रखेश्वर राजा बीन खे सम्झाइण लाइ अचनि था, लेकिन राजा बीन उन्हनि जी हिकु बि नथो ॿुधे ऐं उन्हनि खे चवे थो त तव्हां बि मुंहिंजी पूजा करियो। तॾहिं रखेश्वरनि सिराप ॾेई राजा बीन खे उते जो उते ई मारे छॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। राजा बीन जे मरण खां पोइ उन जी माता सुनीता उन जी लाश जो अंतिम संस्कार वग़ैरह कुझु बि न कयो ऐं इन इच्छा सां उन जी लाश खे रखी छॾियो त जॾहिं रखेश्वरनि जो मन भरिजी ईंदो तॾहिं हू वापसि ईंदा ऐं अची मुंहिंजे पुट खे जीआरींदा। प्यारा भक्तों, राजा बीन जे वञण खां पोइ वापसि उन देश में चोरियूं ठगियूं ऐं अधर्म वधी वियो। हितां राजा बीन अधर्म कंदो हो त माण्हुनि खे देवताउनि वग़ैरह जी पूजा न करणु ॾींदो हो ऐं ॿिए पासे राजा बीन जे वञण खां पोइ हिते चोरियूं ठगियूं लुटमार ऐं दारेवाल डाको बाको हणणु लॻा। तॾहिं उते जी रहित वापसि जाम कष्ट ॾिसणु लॻी। तॾहिं रखेश्वरनि वीचार कयो त हली न पाण राजा बीन जे अंग मां कंहिंखे पैदा कयूं, छो त राजा बीन ध्रुव भगत जे वंश मां आहे त उन जे शरीर में ज़रूरु किथे न किथे धर्म जो वासो त हूंदो। रखेश्वर वापसि अचनि था ऐं अची सुनीता खे चवनि था त राजा बीन जी लाश किथे आहे। सुनीता उन्हनि जे साम्हूं ख़ुशीअ सां राजा बीन जी लाश खणी अचे थी ऐं उन्हनि जे हवाले करे थी। पहिरियां ई रखेश्वर राजा बीन जी जंगा खे विलोरीनि था त उन मां हिकिड़ो तमामु कारो पुरुष ऐं बदसूरत पुरुष पैदा थिए थो, जंहिंखे रखेश्वर हुकुम ॾियनि था त तूं जंगल में वञी बीलनि जो सरदार थी। जॾहिं उहो कारो ऐं बदसूरत पुरुष राजा बीन जे शरीर मां निकिरी वियो, ॼण त उन जे शरीर मां अधर्म जो वासो निकिरी वियो। उन खां पोइ रखेश्वर राजा जी ॿांह खे विलोरियो, जंहिं मां परथू नाले राजा ऐं उर्च नाले स्त्री पैदा थी। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 15 अध्याय में राजा परथू ऐं माता उर्च जे जनम जी कथा अचे थी, जंहिं में ॿुधाइनि था त राजा परथू पाण स्वयं श्री नारायण भगवान जो अवतार हुआ ऐं उर्च देवी स्वयं माता लक्ष्मी जो अवतार हुयूं। उन्हनि जे जनम वठण ते सभु देवी देवताऊं ब्रह्मा जीअ समेत अची उन्हनि जी स्तुति कनि था ऐं ॿी उन्हनि जी घणी ई वॾाई ऐं गुणगान कनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। अध्याय 16। प्यारा भक्तों, जॾहिं बि कंहिं बालक जो जनम थींदो आहे त उन जा माइट उन जी जनम कुंडली कढाईंदा आहिनि ऐं उन जा गिरह वग़ैरह चेक कईंदा आहिनि त अॻियां हली उहो बालक छा कईंदो, उन जा गिरह उन बालक जे बारे में छा चवनि था। ठीक ओड़े ई नमूने श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे चौथे स्कंद जे 16 अध्याय में पंडित राजा परथूअ जी जनम कुंडली कढी ॿुधाइनि था त ही वॾो धर्मात्मा थींदो। हिन जे राज में चोर ऐं ठग कुझु बि न रहंदा, अधर्म सॼो ख़तमु थी वेंदो, हर माण्हू ख़ुशि हूंदो, रहित सुकून सां रही बिना कंहिं कष्ट जे जंहिं वक़्तु जेका शइ चाहींदी उहा शइ उन खे मिलंदी।
राजा पृथु पंहिंजी ज़िंदगीअ में 100 अश्वमेध यज्ञ कराइण जो निश्चय कंदा, लेकिन 99 यज्ञ कराइण खां पोइ उन्हनि खे श्री श्याम सुंदर जी प्राप्ति थींदी ऐं आख़िरी वक़्त में राजा पृथुअ खे सनकादिक रखेश्वर अची दर्शन ॾींदा ऐं उन्हनि खे ज्ञान सेखारींदा। सभई चयो जय श्री कृष्ण। ब्राह्मण इहा भविष्यवाणी करे राजा पृथुअ जी जन्म कुंडली कढनि था ऐं पोइ पंहिंजा पंहिंजा आशीर्वाद ॾेई उतां खां पंहिंजे आस्थाननि ॾांहुं हलिया वञनि था। अध्याय 17। श्री मैत्री रखेश्वर विदुर जी खे ॿुधाइनि था त हे विदुर जी, जॾहिं सभु देवताऊं रखेश्वर मुनेश्वर ऐं ब्रह्मा जी राजा पृथुअ जो दर्शन करे हलिया विया, तॾहिं कुझु वक़्त खां पोइ राजा पृथुअ जी रहीत उन्हनि वटि दांह खणी आई त ज़मीन मां को बि फसल नथो थिए। जेको बि असीं ॿिज दाणू वग़ैरह विझूं था उन मां कुझु बि फल नथो निकिरे ऐं जेके वण टिण अॻे ई पोखिया पिया आहिनि उहे बि फल नथा ॾियनि। तॾहिं राजा पृथु क्रोध में भरिजी गऊ रूपी पृथ्वी जे पोयां भॼनि था। जॾहिं गऊ रूपी पृथ्वी ॾिसे थी त राजा पृथुअ खां बचणु नामुमकिन आहे, तॾहिं हू राजा पृथुअ जे साम्हूं अची बि क्षमादान घुरनि थियूं ऐं ॿुधाइनि थियूं त राजा बीन जे वक़्त में हर माण्हू राजा बीन जी यज्ञ ऐं पूजा करणु लॻो। को बि माण्हू भॻवान जो नालो न वठंदो हो। तंहिं करे मूं उन अधर्मी राजा जी अधर्मी रहीत खे अन्न दाणू वग़ैरह ॾियणु बंदि करे छॾियो हो। अध्याय 18। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, राजा पृथु जॾहिं गऊ रूपी पृथ्वीअ खे जलियो तॾहिं गऊ चयो त हे राजा, पहिरियां ई तूं हिन सॼी पृथ्वीअ खे लेवल कर, सॼी पृथ्वीअ खे बराबरि कर त तुंहिंजी रहीत हिन पृथ्वीअ ते सुकून सां रही सघे। तॾहिं राजा पृथु पंहिंजी ताक़त सां जेके ज़मीनूं जाम हेठि मथे हुयूं उन्हनि खे सभिनी खे बराबरि कयो ऐं जेके पहाड़ वग़ैरह हुआ उन्हनि खे खणी हिकिड़े साइड ते रखी छॾियो, जंहिं जे करे जाम वॾा मैदान थी विया ऐं रहीत जे रहण लाइ आबादी थी सघी थे। उन खां पोइ राजा पृथु गऊ रूपी पृथ्वीअ खे ॾुई घणियूं ई सौगातूं उन मां हासिल कयूं। सभई चयो जय श्री कृष्ण। अध्याय 19। श्री मैत्री रखेश्वर चयो त हे विदुर जी, जॾहिं सभु प्रजा राजा पृथुअ जी ख़ुशि थी तॾहिं राजा पृथु रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि खे घुराए 100 अश्वमेध यज्ञ करण जो संकल्प वरितो। राजा पृथु ब्रह्मा विर्त में स्वायंभूमन जी जे आस्थान ते यज्ञ शुरू कया। राजा पृथु पंहिंजी नीति ऐं धर्म जे करे एतिरा त बलवान ऐं प्रतापी हुआ जो उन्हनि सां मुक़ाबिलो करण वारो उन वक़्त में 7 ई दीपनि में को बि न हो। उन करे उन यज्ञ जे गोरे खे कंहिं बि न जलियो ऐं सभिनी राजाइनि पंहिंजे मुल्क जूं सौगातूं ॾेई उन गोरे खे छॾे ॾिनूं। जॾहिं अहिड़ी तरह 99 यज्ञ राजा पृथुअ जा संपूर्ण थिया तॾहिं इंद्र देवता डिॼणु लॻो त राजा पृथु 100 यज्ञ करे मतां को मुंहिंजो इंद्रासन वठण जी ख़्वाहिश रखे। तंहिं करे राजा इंद्र अश्वमेध यज्ञ जो गौरव चोराए वियो। लेकिन राजा पृथुअ जो पुटु बजतासु राजा इंद्र खां वापसि उहो गौरव मोटाए वठी आयो। लेकिन उन खां पोइ बि राजा इंद्र पंहिंजे मन में इहो डपु रखी वेठो हो। उन करे इंद्र देवता बार बार अश्वमेध यज्ञ जो गौरव कंहिं न कंहिं तरीक़े सां राजा पृथुअ खे धोखो ॾेई खणी वेंदो हो ऐं हर बार राजा पृथुअ जो पुटु बजतासु उहो गौरव इंद्र देवता खां मोटाए वठी ईंदो हो। जॾहिं अहिड़ी तरह हलंदो रहियो तॾहिं हिकु दफ़ो राजा पृथुअ खे क्रोध आयो त वञी इंद्र देवता खे मारियां। लेकिन रकेश्वरनि ऐं मुनेश्वरनि राजा खे सम्झायो त हे पृथ्वीनाथ, तव्हां 100 अश्वमेध यज्ञ करण जो संकल्प कयो आहे, तंहिं करे तव्हांखे क्रोध न करणु घुरिजे, छो त क्रोध करण सबबा तुंहिंजे यज्ञ में विघ्न पवंदा ऐं इंद्र इहो ई चाहे थो। ॿी ॻाल्हि इहा बि आहे त तुंहिंजे मारण सां इंद्र मरी नथो सघे, छो त हुन अमृत पीतो आहे। ऐं एतिरी में ब्रह्मा जी नारद मुनि समेत उते अचनि था ऐं राजा खे चवनि था त हे राजा, जेकॾहिं तव्हांखे इंद्रासन जी इच्छा आहे त ही आख़िरी यज्ञ संपूर्ण कयो।
ऐं अगरि अव्हांखे इंद्रासन जी इच्छा न आहे त तव्हां इहो यज्ञ न कयो ऐं वञी मुक्ति हासिल करियो। राजा पृथु ब्रह्मा जी ॻाल्हि मञी आख़िरी यज्ञ न करण जो निश्चय कयो ऐं पंहिंजे रखेश्वरनि ऐं ब्राह्मणनि खे चयो त तव्हां हाणे यज्ञ जी पूर्ण आहुति विझो, मां आख़िरी यज्ञ न कंदसि। जॾहिं ब्रह्मा जी राजा पृथुअ जो इहो वीचार ॾिठो तॾहिं पंहिंजे मन में करुणा भरे वञी श्री नारायण भॻवान खे चवणु लॻो त हे दीनानाथ, हिकिड़े राजा इंद्र जे साम्हूं ॿियो को बि सो यज्ञ नथो करे सघे। राजा पृथु परम भक्त जो ॾिनल संकल्प बि पूरो न वञणु घुरिजे। हाणे जीअं तव्हांखे सही लॻे तीअं तव्हां करियो। इहा ॻाल्हि ॿुधी परमेश्वर त्रिलोकीनाथ ब्रह्मा जी ऐं इंद्र खे पाण सां गरुड़ ते विहारे पूर्ण आहुति ॾियणु वक़्तु यज्ञशाला में अची पहुता, जिन खे ॾिसी राजा पृथु ऐं सभु ब्राह्मण रखेश्वर उथी बीठा ऐं उन्हनि खे दंडवत ऐं प्रणाम करे उन्हनि जी स्तुति करणु लॻा। सभई चओ जय श्री कृष्ण। प्यारा भक्तों, अध्याय 20 में श्री नारायण भॻवान जी जो राजा पृथुअ खे वर ॾियण जो सॼो बयानु थियल आहे। अध्याय 21 जंहिंमें राजा पृथु सभिनी राजाउनि खे हुकुम ॾियनि था त 7 ई दीपनि में हर को माण्हू परमेश्वर जो यज्ञ ऐं पूजा करे ऐं 4 वरनि जा माण्हू हर तरह जी पूजा पाठ कनि। सुबुह जो उथी पहिरीं सनानु वग़ैरह करे परमेश्वर जो जप तप कनि ऐं उन खां पोइ हर वक़्तु पंहिंजे कमकार खां पोइ परमेश्वर जे सुमरन में लीन रहनि। अहिड़ी तरह राजा पृथु 7 ई दीपनि में धर्म जो वाधारो कयो। अध्याय 22 जॾहिं राजा पृथु ॾिठो त हाणे हर तरफ़ धर्म ई धर्म आहे, तॾहिं सनकादिक ऋषियुनि जे उपदेश अनुसार जंगल में वञी तप करणु लॻा ऐं जंगल में जोग अभ्यास जे बल सां पंहिंजो तन त्याग कनि था। अध्याय 23 में राजा पृथुअ जो जोग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग करण जो बयानु थियल आहे। अध्याय 24 श्री मैत्री रखेश्वर ॿुधाइनि था त हे विदुर जी, राजा पृथु जॾहिं पंहिंजी स्त्री समेत जंगल में वञी तप करे जोग अभ्यास जे बल सां पंहिंजो तन त्याग करे वेंकट ॾांहुं हलिया विया, तॾहिं उन्हनि जे पुटु बजतासु 7 ई दीपनि ते धर्म सां राज कयो। हू बि पंहिंजे पिता वांगुरु वॾो प्रतापी ऐं बलवान हो, जंहिंजो मुक़ाबिलो केर बि नथे करे सघियो। प्यारा भक्तों, राजा बजतासुअ खे परसूत नाले स्त्रीअ मां हबरदान नाले हिकु पुटु पैदा थियो, जंहिंजी शादी हीरदानी अगन जी कन्या सां थी। हबरदान खे उन स्त्रीअ मां प्राचीन वर्क ऐं ॿिया 6 पुट पैदा थिया। प्राचीन वर्क खे पंहिंजी गृहस्थवती नाले स्त्रीअ मां हिकु शकल जा 10 पुट पैदा थिया, जिन जा नालो परचेतून रखियो वियो। प्यारा भक्तों, उहे 10 ई ॿाहिरि ॾिसण मां त अलॻि अलॻि शरीर में हुआ, लेकिन उन्हनि जो प्रारब्ध ऐं कर्म वग़ैरह सभु हिकु ई हो। ॼण त उन्हनि जा सिर्फ़ु शरीर ई अलॻि हुआ, लेकिन आत्मा हिकिड़ी ई हुअनि। प्राचीन वर्क जी आज्ञा सां परचेतून जंगल में वञी परमेश्वर जो तप कनि था। अध्याय 25 मैत्री रखेश्वर विदुर जीअ खे चयो त जॾहिं परचेतून पंहिंजे पिता जी आज्ञा सां वन में तप करण वास्ते विया, तॾहिं हू वीचार करण लॻा त असांखे भॻवान जे बारे में कुझु ख़बर न आहे त भॻवान केरु आहे, तप कीअं कबो आहे, उन जी वंदना पूजा ऐं स्तुति वग़ैरह कीअं कबी आहे। तॾहिं उन्हनि खे दर्शन ॾियण लाइ स्वयं श्री महादेव जी उते अचनि था ऐं उन्हनि खे ज्ञान ॾियनि था। जंहिं बाद हू श्री महादेव जी जे वचननि जी पालना कंदे तप कनि था ऐं 10,000 वरनि खां पोइ परमेश्वर उन्हनि खे दर्शन ॾिए थो। सभई चओ जय श्री कृष्ण। अध्याय 26 जंहिंमें मैत्री रखेश्वर विदुर जीअ खे ॿुधाइनि था त परचेतून जे वञण खां पोइ नारद मुनि राजा प्राचीन वर्क खे अची मिलनि था, जेके ॾिसनि था त राजा प्राचीन वॾो हिकु धर्मात्मा राजा हो, जेको धर्म सां राज कंदे
हर तरफ़ यज्ञ दान ऐं पूजा विर्त वग़ैरह कंदो हो, जंहिंजे करे उन जी रहित बि ख़ुशि हूंदी हुई। लेकिन नारद मुनि वीचार कयो त सिर्फ़ यज्ञनि जे करण सां हिननि जी मुक्ति न थींदी। हरिओम शांति। अध्याय 27। नारद मुनि राजा प्राचीन वर्क खे अची ॿुधाइनि था त हे राजा, सिर्फ़ यज्ञनि जे करण सां तुंहिंजी मुक्ति न थींदी। हिन मनुष्य देह जो मक़सदु आहे त परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करे उन्हनि जे चरणनि जी भक्ति प्राप्त करे उन्हनि खे हासिल करियूं ऐं मुक्ति प्राप्त करियूं। हरिओम शांति। अध्याय 28। प्यारा भक्तों, राजा प्राचीन वर्क खे सम्झाईंदे नारद मुनि उन्हनि खे राजा पुरंजन जी हिकु कथा ॿुधाइनि था त पुरंजन नाले हिकिड़ो राजा हो, जेको पंहिंजे दोस्त अज्ञात खे छॾे जंगल ॾांहुं निकिरी वञे थो ऐं ॿिए पासे रहण लाइ को ठिकाणो ॻोल्हे थो। उन खे हिकिड़ो क़िलो मिले थो, जंहिंजे ॿाहिरि 5 फुणनि वारो नांग वेठो हो ऐं उते हिकु तमामु नौजवान ऐं सुंदर स्त्री सैर करे रही हुई, जेका एतिरी त सुंदर हुई जो उन्हनि खे ॾिसंदे ई पुरंजन जो मन उन ते मोहित थी पियो। नारद मुनि प्राचीन वर्क खे ॿुधाइनि था त पुरंजन वञी उन स्त्रीअ सां ॻाल्हाए थो ऐं पुछे थो त तूं केरु आहीं, कंहिंजी धीउ आहीं ऐं कंहिंजी ज़ाल आहीं। तॾहिं उहा स्त्री चवे थी त मां कंहिंजी धीउ आहियां, मूंखे ख़बर न आहे, लेकिन मुंहिंजी शादी अञा ताईं न थी आहे ऐं मूंखे विहांउ करण जो शौक़ु आहे। तॾहिं राजा पुरंजन चवे थो त जेकॾहिं तोखे वाजिबु लॻे त मूंसां विहांउ कर, मूंखे तोसां प्रेम थी वियो आहे। अहिड़ी तरह राजा पुरंजन उन स्त्रीअ सां विहांउ करे उन सां गॾु उन क़िले में रहणु लॻो ऐं उन जे भोग विलास में एतिरो त मगन थी वियो जो जीअं उहा स्त्री चवंदी हुअसि तीअं ई कंदो हो। इहो हाल पुरंजन जो ॿुधाए नारद मुनि वापसि काल जी धीउ काल कन्या जो हाल ॿुधाइनि था त जंहिंखे को बि पसंदि नथो करे, उन काल कन्या सां को बि माण्हू विहांउ नथो करणु चाहे। तॾहिं उहा काल कन्या नारद मुनीअ सां गॾिजे थी, लेकिन नारद मुनि बि उन्हनि सां विहांउ करण ते मना कनि था। तॾहिं उहा नारद मुनि खे श्राप ॾिए थी। उन खां पोइ नारद मुनि चवनि था त हे काल कन्या, तूं वञी प्रज्वार नाले गंधर्व जी भेण थी त हू तुंहिंजी शादी कराईंदो ऐं हर ॾींहुं तोखे नवां ऐं ख़ूबसूरत ऐं जवान मर्द आणे ॾींदो भोग विलास करण जे वास्ते। हरिओम शांति। जय श्री कृष्णा। अध्याय 29। काल जी धीउ काल कन्या राजा प्रज्वार गंधर्व वटि अचे थी ऐं अची उन जी भेण थिए थी। प्रज्वार उन खे पंहिंजी भेण जे रूप में क़बूले थो। उन खां पोइ प्रज्वार पंहिंजे जरा नाले दोतीअ खे घुराए चवे थो त हिन काल कन्या जे वास्ते को नौजवान मुक़ररु कर जंहिंजी शादी मां उन सां करायां। पोइ जरा वञी चो तरफ़ ॾिसे थो ऐं अची ॿुधाए थो त हे प्रज्वार, सॼी दुनिया में हिन वक़्तु पुरंजन खां वधीक ॿियो को बि सुंदर न आहे, लेकिन उन जो विहांउ थियो पियो आहे। तॾहिं प्रज्वार पंहिंजे 360 गंधर्वनि समेत वञी पुरंजन ते का करे थो, जंहिंमें पुरंजन जी मृत्यु थी वञे थी ऐं मृत्यु जे वक़्तु पुरंजन जे मन में पंहिंजी स्त्री पुरंजनी जी चिंता हुई। तंहिं करे उन ॿियो जनम वञी स्त्रीअ जे शरीर में धारण कयो। अध्याय 30। श्री नारद मुनि ॿुधाइनि था त हे प्राचीन वर्क, राजा पुरंजन ॿिए जनम में मिली दूज नाले राजा सां शादी करे थो ऐं घणनि ई ॾींहंनि ताईं गिरस्त जा सुख भोगे पोइ वन में तप करण वास्ते पंहिंजे पतीअ समेत हली वञे थी। वन में मिली दूज जी मृत्यु थी वञे थी ऐं उते पुरंजन जेका स्त्री रूप हुई उन जी मुलाक़ात पंहिंजे पुराणे जनम जे दोस्त अज्ञात सां थिए थी, जेको अची ॿुधाएसि थो त हे पुरंजन, तूं पुराणे जनम में मर्द जे शरीर में हुए ऐं हिन जनम में स्त्री जे शरीर में आहीं। असल में पाण ॿई जीव आत्मा ऐं परम आत्मा आहियूं। उन करे तोखे हिन सॼे मोह माया मां निकिरी पहिरियां ई पुरुष जो शरीर धारण करणो पवंदो ऐं उन खां पोइ मुक्ति प्राप्त थींदी। पुरंजन,
पंहिंजे दोस्त अज्ञात जी वजह सां स्त्रीअ मां पुरुष जो शरीर धारण करे थो ऐं पोइ मुक्ति प्राप्त करे थो। उन खां पोइ प्राचीन वर्क नारद मुनि खां पुछनि था त हिन कथा जो मतिलबु छा आहे। मूंखे इहा पुरंजन वारी कथा सम्झ में न आई। तॾहिं नारद मुनि उन सॼी कथा जो ख़ुलासो करे राजा प्राचीन वर्क खे ॿुधाइनि था। हरिओम शांति। लेकिन उन ख़ुलासे जे ॿुधण जे बावजूदि बि राजा प्राचीन वर्क उन राज गद्दीअ जे मोह माया जे जंजाल में फथो पियो हो ऐं बानू ठाहिण लॻो त मुंहिंजा पुट परचेतून जंगल में तप करण वास्ते विया आहिनि। सो जॾहिं हू ईंदा तॾहिं मां वञी जंगल में तप कईंदसि। जॾहिं नारद मुनि प्राचीन वर्क जी इहा हालत ॾिसे थो तॾहिं अध्याय 31 में नारद मुनि उन्हनि खे पंहिंजे जोग अभ्यास जे बल सां हिकिड़ो बाग़ ॾेखारीनि था जंहिं में हिकिड़ो हिरण हो। उन बाग़ जा 4 दरवाज़ा हुआ जिन खे हिकिड़े शिकारी चई तरफ़ां घेरे छॾियो हो ऐं उन हिरण खे मारण लाइ वेठो हो। लेकिन उन हिरण खे इन ॻाल्हि जी का बि भनक न हुई छो त हू उते गाह वग़ैरह खाई मज़ा वठी रहियो हो। नारद मुनि चवनि था त हे राजा, तुंहिंजो बि ठीक अहिड़ो ई हाल आहे। हिन दुनिया में तूं चई तरफ़ां घिरियो पियो आहीं। कॾहिं बि तोखे मृत्यु रूपी नांग अची ॾंगे सघे थो। लेकिन उन जे बावजूदि बि तूं हिन माया मोह जे जंजाल में फासी मज़ा वठी रहियो आहीं। जेतोणीकि इहे मज़ा असल न आहिनि। जेको आनंद तोखे जोग अभ्यास सां मिलंदो, परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करण सां मिलंदो, उहो हिन धन्यवी पदार्थनि में किथां मिलंदई। हरिओम शांति। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 4 स्कंद जो जाइज़ो संपूर्ण थियो। सभई चओ जय श्री कृष्ण। अगर तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।